अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमन जूणो। तव्हां ख़बर ॾियूं था त मीरपुर ख़ासि जे ॻोठ बहादुर जे रहवासी नारी राबिया दी बहादुर ऐं सकन जे ॻोठ बागो जे रहवासी नौजवान जुनैद अली वलद खान मोहम्मद शीशन कोट नवाबशाह में प्यार जो पणू करे छॾियो। जंहिंखां पोइ प्रेमी जोड़ो प्रेस क्लब काज़ी पहुची तहफ़ुज़ दाहींदे चयो त नंढे हूंदे असांजो रिश्तो तय थियल हो। छोकिरीअ जे माइटनि जे इनकार सबबि असां मजबूर थी कोर्ट सगोरीअ में निकाह कयो आहे। जॾहिं त जुनैद ॿुधायो त राबिया नंढे हूंदे खां ई मूंखे मिलियल हुई। जॾहिं मां पंहिंजा घर भाती वठी शादीअ लाइ मोकल वठण लाइ वियुसि त उन्हनि मूंखे राबिया जो रिश्तो ॾियण खां साफ़ इनकार करे छॾियो ऐं पोइ मूं राबिया कोर्ट में पसंदि जो पणू करे छॾियो आहे। राबिया जो चवणो हो त मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे मुंहिंजे माइटनि मां जान जो ख़तरो आहे। असां SSP शहीद बेनज़ीर आबाद ऐं SSP मीरपुर ख़ासि खे अपील था कयूं त असां पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां प्यार जो पणू कयो आहे। असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मुझे भेण आहे मुंहिंजे भाउ में उनजा नाला सरवर ऐं शफ़ी मोहम्मद। अच्छा, उनमें तव्हांजी जान खे ख़तरो आहे? जी हा। जी हा। अच्छा, उन्हनि पोइ ते कहिड़ी कई आहे? असां रज़ा ख़ुशी सां शादी कई। कंहिं वर्क लाइ वग़ैरह न कंहिं कोन्हे। नशो वशो न ॾिनो वियो? जी न असां पंहिंजी मर्ज़ी सां शादी कई आहे। ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ी। फेसबुक ऐं YouTube ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन जूणो।